आगाह कयो आहे त घोटकी जिले के आदलपुर वेझो बुल्ला बिरादरी जी बिंदुरनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो आहे। झेड़े में हिकु ॼणो मारिजी वियो, ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बुल्ला बिरादरी जी बिंदुरनि में झेड़े दौरान असद बुल्लो मारिजी वियो, अमजद ऐं राशिद बुल्लो ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि में ॿेले खाते जी ज़मीन तां झेड़ो थियो आहे। आदलपुर वेझो बुल्ला बिरादरी जी बिंदुरनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो आहे, ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿेले खाते जी इहा ज़मीन आहे जंहिं तां ॿई धुरियूं पाण में विढ़ियूं आहिनि। इन झेड़े दौरान हिकु ॼणो मारिजी वियो आहे, ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। असद बुल्लो मारिजी वियो, अमजद ऐं राशिद बुल्लो ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि में ॿेले खाते जी ज़मीन तां झेड़ो थियो आहे। ॿेले खाते जी इहा ज़मीन आहे जंहिं ते ॿई धुरियूं पंहिंजी मालिकी ॼाणाइनि पियूं। तफ़सील मालूम कयूं था माजिद कलवड़ खां। माजिद, आगाह कजो, ॿेले खाते जी इहा ज़मीन आहे जंहिं ते ॿई धुरियूं पाण में विढ़ियूं आहिनि। हिकु ॼणो मारिजी वियो आहे हिन झेड़े में। जी बिल्कुल, ये बी सेक्शन थाने हद है जिते बेले खाते की जमीन ते मुबैना तौर बुल्ला बिरादरी बिंदुर में जमीन की मालिकी जेरो थी पिया है, जंहिंजे नतीजे में 27 साल आहे असद अली बुल्लो गोली लगण सबब मारिजी आहे, जॾहिं त ॿ ॼणा राशिद अली ऐं अमजद अली बुल्लो सख्त ज़ख़्मी है। ज़ख़्मी पोत थियल मारिजी विया उनखे तारीख़ सां घोटकी मुंतकिल कयो, जंहिंखां पोइ ज़रूर कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो आहे। जंहिंसां लाश जो घर में पहुचण ते घर में कोराम अची वियो आहे। होॾां जेका धुरियूं ॿई जेके मोर्चा बचियूं आहिनि ऐं इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। जॾहिं त उतां जे जेके बी सेक्शन थाणे जो वॾो मुंशी आहे इमदाद अली सां राब्तो कयो त हुन ॿुधायो त ॿिन्हिनि धुरनि में बेले खाते जेका सरकारी ज़मीन आहे उते कब्ज़े तां ॿिनि धुरनि में फायरिंग थी, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी ऐं हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ माजिद।